सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर चयो आहे त आलमी बैंक तरफ़ां सिंध फिलर एमरजेंसी रिहेबिलिटेशन मंसूबे जी कारकर्दगी खे तसली बख़्श करार ॾियणु सिंध हुकूमत जी असराइती मनसूबाबंदी जो सबूत आहे। पंहिंजे बयान में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमर चयो आहे त सिंध फिलर एमरजेंसी रिहेबिलिटेशन मंसूबे तहत सूबे में अहम इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली ज़रिए 7.2 मिलियन खां वधीक माण्हू फ़ाइदो हासिल कंदा। मंसूबे मां फ़ाइदो हासिल कंदड़नि में 3.4 औरतूं शामिल आहिनि। शर्जील मेमर चयो आहे त सिंध हुकूमत पोर मुतासिरनि जी बहाली खे अवलीन तरजीह ॾिनी। महदूद वसीलनि बावजूद शफ़ाफ़ियत रफ़्तार ऐं असराइती अमल दरामद खे यकीनी बणायो। आलमी बैंक तरफ़ां अघु भराई खे तसली बख़्श करार ॾियणु उन ॻाल्हि जी तस्दीक आहे त सिंध हुकूमत सिधे रस्ते ते गामज़न आहे। शर्जील मेमर चयो आहे त सिंध हुकूमत जो मंसूबो मुतासिर इलाइक़नि में बुनियादी सहूलतुनि जी बहाली जो सबबु बणियो आहे। फिलर्ड एमरजेंसी रिहेबिलिटेशन मंसूबो मुआशी ऐं समाजी इस्तेहकाम में बि अहम किरदार अदा करे रहियो आहे।